नाज़रीन, बिन कासिम जे इलाइक़े रज़ाकाबाद में गाढ़ो शहर वासिन नजीम मुगेरी मुबैना तौर डॉक्टरनि जी ग़लत ऑपरेशन सबब ज़िंदगी ऐं मौत जी बिवाटी ते बीठल आहे। उन हवाले सां पेश आहे रबनवाज़ मस्तोई जी ही रिपोर्ट। असीं मौजूद आहियूं बिन कासिम जे इलाइक़े रज़ाकाबाद में। ॻाढ़े रहवासी आहिनि जेको नसामाद मीरनाज़, उन्हनि जो इल्ज़ाम आहे त गुलशन अली जे ज़ैनब मेडिकल सेंटर जे डॉक्टर सर्जन अमरला मुगेरी जी ग़लति ऑपरेशन सबबु जेको आहे ज़िंदगी मौत जे कश्म 4 महीना मुसलसल बिस्तरे ते पियल आहे। अचो त हिन जे वारसनि खां पुछूं त हिन जो डॉक्टर मथां कहिड़ो इल्ज़ाम आहे। ख़ारिश जी पोइ जॾहिं असांखे जो इलाजु नथे थियो त पोइ असांखे वाट त ॾे त मूंखां इहा ग़लती थी वई आहे। पोइ ॿुधाई त असांखे कोन पियो, असांखे दौड़ाए कढी छॾी। घटि में घटि 4-5 लख खां मथे ख़र्च करे विया आहियूं। घणे कयासीं गुलशन हदीस में हिते असां इलाजु करारायो माला मुगेरी कहिड़े वाला आहियूं त भई ईअं त असांजो इंसाफ़ करे का बि हुकूमत। जॾहिं ॿीहर हिते विया तॾहिं हुनखे अमानुल्ला मुगेरी बीहण पई न ॾिनो, हुनखे धिकारे कढी छॾी। पोइ आउं ॿियनि डॉक्टरनि धिका झलींदे हुन वटि दौड़ी धिकी करे पोइ हिकिड़ो सर्जन डॉक्टर आहे छटे जो, हुन वटां वियोसीं। हुन मूंखे ख़ाली इंजेक्शन 20 इंजेक्शन लिखी ॾिना, जेको हिकिड़ो इंजेक्शन 11,000 रुपए जो ऐं तक़रीबन 40 खां 50 बोतलूं लिखी ॾिनई, जेको पौणा 3 लख रुपया ख़ाली मुंहिंजो हिन हिकिड़े डॉक्टर जो ख़र्चो थियो। उन इहो ई ॻाल्हि कई अथव हिनखे हरणी आहे ऑपरेशन कंदो। तव्हां चयो ऑपरेशन थिए तड़पे पई त 4 महीने खां वठी ऑपरेशन कई आहे, उन आंडो कढे छॾियो आहे। हाणे इहा मौत जे ज़रिए पई। असां जंहिं अस्पताल ते खणी वञूं उते को बि असांखे इलाजु सही नथो मिले। छाजे करे चवनि था जंहिं ऑपरेशन कई आहे उहो ई इलाजु करे, जंहिं आंडो कटे छॾियो हुन अॻु में न ॿुधायो आहे। 4 महीननि खां वठी इहो रुलंदा रहिया आहियूं।